त महिनत जो फल नंढड़े ॿार जे आंगूठे जेतिरो आहे। नंढे आंगूठो आहे न, चए थो आंगूठे वॾे जो बि न, नंढड़े ॿार जे आंगूठे जेतिरो महिनत जो फल आहे। अमर फ़याज़ बुरड़े जे लाइ मां हीअ अॼु इहो डेडिकेट कयां थो त महिनत जे फल केतिरो हूंदो आहे। इहो मूं किसो नंढे लाइ पढ़ियो हुयो, ॾाढी ज़बरदस्त कहाणी आहे। थोरी शार्ट में तव्हांखे ॿुधाईंदासीं त जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे। अॼुकल्ह हीअ अमर फ़याज़ बुरड़े जेका इस्तीफ़ा ॾेई छॾिया आहिनि, वॾी महिनत करे इदारो ठाहियो। ऐं असल में बेसिकल त मां कंप्यूटर ऑपरेटर रहियोसीं, हिन महिल बि पोयां कंप्यूटर मुंहिंजे पियो आहे, थोरो घणो कमु कंदा आहियूं पिया। त कंप्यूटर वारे ज़माने में असांखे जेके ॾुखियाईयूं थींदियूं लिखण पढ़ण में, उहा असांखे ख़बर आहे। अमर फ़याज़ बुरड़े वांगुरु हिकिड़ो वॾो महिनत करे नौजवान छोकिरो पढ़ंदो हो, राति ॾींहुं महिनत कंदो हो। उनखां पंहिंजो भाउ अची पुछंदो हो त अदा एतिरी महिनत थो करीं, तोखे छा मिलंदो? त हुनखे भाउ जवाबु ॾींदो त मूंखे महिनत जो फल मिलंदो। वरी ॿियो सुवालु कंदो नंढड़ो भाउ त बाबा महिनत जो फल अदा केतिरो हूंदो आहे? पोइ हुनखे चवंदो भाउ गिदिरे खां थोरो नंढो आहे ऐं सूफ़ खां थोरो वॾो आहे। ईअं थियो त उहो हमरा जेको आहे सो पढ़ंदो हो, उहो जेको आहे सो हुन चार्टर्ड अकाउंट जी पे हुन कोशिशि कई पढ़ण जी। बहरहाल हुनखे उहा पोस्ट त कान मिली। पोइ हुन सां जेको आहे सो अचे प्लेटफार्म ते पॉलिश कंदो आहे, पर हुन सां गॾु डिग्रियूं बि साण हूंदियूं आहिनि जो मुख़्तलिफ़ इदारनि में सुबुह जो वञी धिका खाईंदो त मूंखे नौकिरी मिले। नौकिरी कान मिली सघी, पोइ बूट पॉलिश कंदो आहे प्लेटफार्म ते। उतां हुनजा कागज़ ज़ाहिर थी पवंदा आहिनि, पुलिस हुनखे पकड़ींदी आहे त तूं शायदि दलाल ई या एजेंट ई कंहिं ॿाहिरि मुल्क जो। पुलिस ॿधी थाणे में वेंदी अथसि, पोइ ॾिसंदा आहिनि त तस्दीक कंदा आहिनि त न, हीअ वाक़ई ही त हुनजो ई माण्हू आहे, पोइ छॾींदासीं। हिकिड़ी सरकारी ऑफिस में हुनखे नौकिरी मिली पंहिंजो कैशर जी, त बाबा तूं पघारूं विराए। पोइ हुन नौकिरी कई उहा कैशर जी। जेॾीमहिल हुन पघारूं विरायूं पे, हिकिड़ी पघार विराई, ॿी पघार विराई, त हिकिड़ी पघार ते जेको वॾे साहब जो पटे वालो हो, डायरेक्टर जनरल जो, उहो पटे वालो आयो, पघार वठी वियो। ॿिए ॾींहं ते हिकिड़ो खुथल नोट खणी आयो। उन वक़्त जे हिसाब सां रुपयो लिखियलु हुयो, त उहो खुथल नोट खणी अचे ॾिनई त हिकु तो मूंखे पघार में ॾेई छॾियो आहे ऐं पंहिंजो इहो वठि मूंखे ॿियो ॾे। त उहो बि नौजवान हो, बि हुन चयो बाबा मां त अहिड़ा नोट ॾिना ई न आहिनि, मां त नवां बैंक मूं खणी अची ॾिना आहिनि तव्हांखे। बहरहाल हुन ते तूं मां थी वई नेठि आख़िरकार एतिरे ताईं जो हिननि जो किसो गारगंद ते हलियो। विच में पइजी विया छॾाइनि त हुन पटे वाले हुनखे चयो त ॾाढी आहे मुंहिंजी, मां ही तोखे नौकिरीअ मां न कढायो त मां सम्झो त ॼण त ॿीहर ॼाओ ई न आहियां, मां तव्हांखे नौकिरीअ मां कढाए छॾींदुसि। ॾिठो ईंदो मां बणाए हेॾो कैशर सुठो, सभिनी सां दुआ सलाम थी वई 2-2.5 महीने में, ऐं सुठी कारकर्दगी मुंहिंजी, मूंखे छो कढंदा ऐं तुंहिंजे पटे वाले जे चवण ते मूंखे कढंदा। बहरहाल साईं किसो खुटाइणो त हिन महिल जिन महिल हू वियो त साहब खे चयईं त साईं मूंखे त हुन गारियूं ॾिनियूं, मुंहिंजियूं त नंढी वॾी न छॾी अथई गारियूं ॾिनी त वञी पंहिंजी पीउ खे ॿुधाए। हाणे जॾहिं इहा ॻाल्हि हुन ॿुधी, डायरेक्टर जनरल डायरेक्टर जनरल चपी बाहि थी वियो। उन महिल ई पनो खणी हुनजे लेटर लिखियईं त हिनखे डिसमिस कयो, अमरा खे, छोकिरे खे डिसमिस करे छॾियो। हाणे साईं लेटर ऑफिस में उते ई फिरियो, जल्दी पहुची वियो टेबल ते। माण्हू चयो भाई छा थियो, हे छा थियो, वटि वठां साहब ॾे सभु वठी, नंढा वॾा जेके असिस्टेंट डायरेक्टर ॿिया टिया सभु वञी पाता त उहो ग़रीब छोकिरो, महिनती माण्हू, ॾाढो सभिनी सां दुआ सलाम खिल भोग। ऐं तुंहिंजे पटे वाले जो ॾोह आहे, कल्ह असां पाण हुयासीं त तुंहिंजो पटे वालो गारियूं पियो ॾिए, उहो त वीचारो कुझु न पियो पुछे। बहरहाल वाचे हाणे साहब जो ज़िद थियो त न बाबा बसि मूंखे गारियूं ॾिनियूं हूंदई त मुंहिंजो पटे वालो कूड़ थोरी हणंदो मूंसां, मुंहिंजो पटे वालो मूंसां सचो आहे। उन जेको आहे सो डायरेक्टर जनरल चयो त बाबा हाणे मुंहिंजो ज़िद आहे त हाणे हीअं करिणो आहे त मुंहिंजे पटे वाले खां इहो पहिरें पई माफ़ी वठंदो त मां हीउ लेटर वापसि थो कयां, न त हीउ लेटर हिन बसि नौकिरी छॾे वञे घर पंहिंजे। सभिनी चयो त हाणे तूं माफ़ी वठि पहिरें, पोइ भला तुंहिंजो कसूर त कोन्हे, पर हाणे छा कयूं। नेठि उहो मजबूर थी आयो, पटे वाले खे पहिरें पियो, ॿाहूं ॿधई, भाकुर पातई, अची अदा मूंखे महिरबानी करे माफ़ु कर, मुंहिंजी ग़लती आहे। पोइ पटे वाले हुनखे माफ़ु कयो, उहो साहब लेटर वापसि कयो। पोइ हू चढ़ायो टेबल ते पंहिंजे ते वेही, हुन पनो पेन कढी हिकिड़ो ख़तु लिखियो। ख़तु हुन पंहिंजे भाउ खे लिखियईं जेको नंढड़ो हुयो। हाणे हुन भाउ खे ख़त में लिखे थो त अदा तोखे मां त सदाईं कूड़ हणंदो हुउसि, ऐं मूंखे असल में ख़बर कान हूंदी त महिनत जो फल केतिरो हूंदो आहे। तो अॼु मूंखे ख़बर पई आहे त महिनत जो फल नंढड़े ॿार जे आंगूठे जेतिरो आहे। सो अदा अमर फ़याज़ तव्हां वॾी महिनत कई, वॾो जाखोड़ियो सिंधी ज़बान जे लाइ, वॾी महिनत कई, पर हेतिरे महिनत जो फल नंढड़े ॿार जे आंगूठे जेतिरो आहे। दोस्तो इहा कहाणी जेकॾहिं कंहिं ॿुधी आहे त इन राइटर जो नालो लिखो पंहिंजी कमेंट में, ऐं वीडियो खे बि शेयर कयो, लाइक कयो।
जेके घटि में घटि अमर फ़याज़ जा ॿुधंदड़ आहिनि उहे त कुझु वीडियो खे मोकिलनि त नासा ताईं आवाज़ु पइजे, माना उहो को फंड बंड ॾेई हीउ इदारो हलाइनि असांजो। ऐं इदारा ठहंदा ॾुखिया आहिनि, डरण में त हीअं पेरनि सां हिकु धक में टही वेंदो आहे माण्हू। तो दोस्तो हीअ अथव कहाणी अॼु जी महिनत जे फल जी। उमेदु तव्हांखे पसंदि ईंदी। हक़ मौजूदु जीअं लतीफ़ जी ॿोली।